अला रसूलिहिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व मन तबिअहुम बिइहसानिन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नून वल क़लमि वमा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनून व इन्न लक लअज्रन गैर ममनून व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीहात, तहलीलात, तहमीदात, तकबीरात अल्लाह रब्बुल इज़्ज़त के लाए जो कुल कायनात, जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद सलाम ला तादाद सलातु रहमतु खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके ज़ात अक़दस थे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बरादरान इस्लाम, टाइम काफ़ी थी चुको है। मुझो इरादो तो हो आखिरी खिताब फ़ज़ीलतुल शेख मौलाना साईं अब्दुल रज़्ज़ाक़ दल हफ़िज़हुल्लाह जो आखिरी खिताब थिया कि इल्मी शख्सियत हुआ, लेकिन साईं जी मर्ज़ी के मुताबिक आखिर में मुखे टाइम ॾिनो वियो आहे। सियारे जूं रातियूं आहिनि। अल्लाह जा नेक बाना रातियुनि जो जेके इबादत करण वारा मुत्तकी अहले इल्म खुशू मल्हाईंदा हा त सियारो आहे। अध रात में भी आराम मुकम्मल थी वेंदो, अध रात इबादत में गुजारींदासीं।
अगर असां उन्हनि जे शौक़ खे ॾिसूं त पोइ अञा एतिरो टाइम कोन थियो आहे। अल्लाह ताला जज़ाए ख़ैर अता फरमाए। असांजे हिन साथी खे जही प्रोग्राम रखियो आहे हर साल अल्हम्दुलिल्लाह नाना सुहेब जो जेको महिनत करे अल्हम्दुलिल्लाह एतिरो ख़र्च करे सॼो ॾींहुं हिन जी अल्हम्दुलिल्लाह फी सबीलिल्लाह ख़ैरात हले ऐं राति जो क़ुरान ऐं सुन्नत ॿुधाइण जे लाइ प्रोग्राम रखियो वञे त असां उन्हनि जो बि क़दुरु कयूं, थोरो टाइम आराम सां वेहूं, क़ुरान ऐं सुन्नत जूं ॻाल्हियूं ॿुधूं त इंशा अल्लाह असांखे अञा वधीक अजर थींदो। बहरहाल इंशा अल्लाह ऐं तव्हांजो ज़्यादा टाइम न वठंदुसि, मुख़्तसिर क़ुरान करीम मां 29 सिपारे मां सूरत नून वल कलम जूं पहिरियों आयतूं तिलावत कयूं। इन में प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो खुल्क बयान थियल आहे, अखलाक। दुनिया जे अखलाक जे लाइ दुनिया वारो को बि शख्स हुजे उन जे अखलाक उन जे खुल्क जी शाहिदी आम माण्हू ॾींदा, दोस्त शाहिदी ॾींदा, रिश्तेदार शाहिदी ॾींदा, उन जा क़रीबी पाड़ेसरी शाहिदी ॾींदा त ही अखलाक वारो आहे, हिन माण्हू में वॾो अखलाक आहे। पर इन पूरी काइनात में उहा शख्सियत आहे जंहिंजे अखलाक जी शाहिदी अल्लाह ताला क़ुरान करीम में कसम ॾेई करे ॾिनी आहे को दुनिया में जेको उन जे अखलाक सां मुक़ाबिलो करे, जंहिंजी गवाही अल्लाह ताला कसम ॾेई करे फरमाई। प्यारे पैगंबर जो खुल्क अखलाक इन उनवान ते इंशाअल्लाह ये मुख्तसर बयान कंस। अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल करणी तौफ़ीक़ अता फरमाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नून वल क़लम वमा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनून व इन्न लक लअजरन गैर ममनून व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो कसम आहे नून ऐं कलम जो ऐं जेको कुझु जेका शइ लिखी वञे थी, लिखण वारा लिखनि था, इहो कसम खणी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनून। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब तूं पंहिंजे रब जे नेमत सां मजनून नहीं, चरियो नहीं। व इन्न लक लअजरन गैर ममनून। बेशक तुंहिंजे लाइ तुंहिंजे रब वटि अणखुट अजर आहे, खुटण वारो अजर न आहे तुंहिंजो एतिरो त अजर ई नेकियूं आहिनि। व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। ऐं अल्लाह कसम खणी फरमाया तो बेशक तू तमाम मथाए अजीम अखलाक जो मालिक आई। पूरी कायनात में मां वो बच्चो न ॼणियो आहे जेको मुझे मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम का वधीक अखलाक जो मालिक हुजे, वधीक खुल्क जो मालिक हुजे। पूरी कायनात में अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के अखलाक वारो बनायो। वो अखलाक
जैसे बारे में सही मुस्लिम जी तमाम तवील हदीसा मुकम्मल हदीसा उन तो जिक्र कया, लेकिन उन जे विच जे अंदर उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा का वो सवाल करने वालो शख्स सवाल करे तो ऐ उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा असा के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखलाक जे बारे में बुधायो, प्यारे पैगंबर जे खुल्क जे बारे में बुधायो। उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु अन्हा जवाब दिनो, फरमाई थी छा तमा कुरान करीम न पढ़ियो आ? हाँ मां सा अल्लाह जो पाक किताब अल्लाह जो कलाम कुरान हकीम पढ़ियो आ। अम्मा आयशा फरमायो यो कुरान जेको तमा पढ़ियो आ यो मुझे नबी जो अखलाक आ, यो मुझे प्यारे पैगंबर जो अखलाक आ, यानी जेको कुरान में हुक्म आ, कुरान में अल्लाह जो फरमाना उन फरमान ते अमल करने वालों सब खां वधीक प्यारो हबीब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन करे अम्मा आयशा फरमायो प्यारे पैगंबर जे अखलाक के निसण चाहो, खुल्क के निसण चाहो तो कुरान पढ़ो, यो अखलाक अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि अल अदबुल मुफरद में ओवर हिन तरह बयान फरमायो त अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु अन्हा वट टे शख्स आया अल्लाह जे रसूल जी वफ़ात खां पोइ ऐं इहो ई सवाल कयूं त अम्मा अल्लाह जे रसूल जे अखलाक खुल्क जे बारे में कुछ ॻाल्हियूं ॿुधायो। अम्मा आयशा रज़ी अल्लाहु अन्हा फरमायो तव्हां कुरान करीम में सूरत मोमिनून पढ़ी आहे? उन्हनि मां हिकिड़े चयो हा। तोखे यादि आहे तूं पढ़ी ॿुधा? उन शख़्स सूरतुल मोमिनून जो इब्तिदाई वारी आयतूं पढ़ियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत अयमानुहुम फ़इन्नहुम गैरु मलूमीन फमन इब्तगा वराअ ज़ालिका फउलाइका हुमुल आदून वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन। उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा रज़ी अल्लाहु अन्हा फरमायो बस इहो ही मुझे नबी जो अखलाक अल्लाह जे रसूल जो खुल्क जेको कुछ अल्लाह ताला मोमिनन जो सिफतूं बयान फरमायूं, मोमिनन जो खूबियूं बयान फरमायूं। तहकीक कामयाब हुए मोमिन जेके पंहिंजे निमाज़ुनि खे खुशू ऐं खुज़ू सां अदा कनि था, सुकून ऐं आराम सां अदा कनि था, प्यारे पैगंबर जे हुक्म जे मुताबिक़ पंहिंजूं निमाज़ूं पढ़नि था। उहे जेके बेहयाई ऐं बुछड़ाई का एराज़ कनि था, बेहयाई बुछड़ाई जे कमनि खां परे वञी रहनि था, उहे जेके ज़िना खां बचनि था, बदकारी खां बचनि था, अल्लाह ताला जेको उन्हनि खे उन जूं घर वारियूं ऐं ॿालियूं हलाल करे ॾिनियूं आहिनि उन खां सवाइ टियों रस्तो अख़्तियार नथा कनि, उहे जेके पंहिंजे वाइदे जी वफ़ादारी कनि था, अहद खे निभाइनि था, अमानतुनि जो ख़्यालु कनि था, निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कनि था, उहे जन्नत जा वारिस आहिनि। अम्मा आयशा फरमायो त इहो त अखलाक मुंहिंजे नबी जो मतलब इन हदीस मां अम्मा आयशा रज़ी अल्लाहु अन्हा इहो फरमाए रही आहे जंहिंमें इहे खूबियूं हुजनि उन रसूल जे खुल्क ते अमल कयो, रसूल जी सीरत ते अमल कयो, रसूल जे फरमान ते अमल कयो, जंहिंमें इहे ॻाल्हियूं न आहिनि भले दुनिया जे अंदरि केतिरो मशहूर अखलाक जो मालिक हुजे पर कॾहिं बि उहो अखलाक वारो नथो थी सघे जेसि ताईं इन्हनि में उहे खूबियूं हुजनि जेके अल्लाह जे क़ुरान ज़िक्र कयूं ऐं क़ुरान मुंहिंजे नबी जो अखलाक आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उहा ई तालीम ॾिनी अखलाक जी। मुत्तफ़क़ुन अलैहि रिवायत बुखारी मुस्लिम जी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुकरिम जारहु वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुकरिम ज़ैफहु वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लियस्मुत।
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको ईमान आने अल्लाह ते ऐं आखिरत जे ॾींहं ते ईमान आने उनखे खपे त पाड़े वारे जी इज्जत करे, पड़ोसीअ जी इज्जत करे। जेको अल्लाह ते ईमान ऐं आखिरत जे ॾींहं ते ईमान थो आणे उनखे घुर्जे त महिमान जी इज्जत करे, महिमान जो इकराम करे, महिमान जी इज्जत करे, उनजी ख़िदमत करे। जेको ईमान थो आणे अल्लाह ते आखिरत जे ॾींहं ते उनखे घुर्जे त ॻाल्हाए त अखलाक वारो ॻाल्हाए, सुठो ॻाल्हाए या त ख़ामोशी अख्तियार करे। ए प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पहिरीं ॻाल्हि अखलाक जी इहा सम्झाई वई त पाड़े वारनि सां अखलाक में पेश अचो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान पाण फरमाईंदा जिब्राइल अलैहिस्सलाम अल्लाह जे तरफ़ां मूं वटि वही खणी आयो, एतिरो वक़्तु मूंखे इंतज़ार कराई, एतिरे वक़्त ताईं जिब्राइल मूंखे नसीहतूं कंदो रहियो पाड़े वारे जे लाइ जो मूंखे ख़तरो महसूस थियो किथे मीरास में हू हक़दार न बणिजी वञे, विरासत में हू हक़दार न बणिजी वञे। यानी एतिरा त पाड़े वारे जा हक़ जिब्राइल अलैहिस्सलाम जी ज़िक्र कया। अल्लाह जे रसूल फरमायो त मूंखे त इहो ख़तरो हो त किथे पाड़े वारो आहे न ॿिए जे पाड़े वारे जी मिल्कियत में न शामिल थी वञे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस सही मुस्लिम में 3 दफ़ा अल्लाह जे रसूल कसम खयो, अल्लाह जो कसम आहे उहो मोमिन नाहे, अल्लाह जो कसम आहे उहो मोमिन नाहे, अल्लाह जो कसम आहे उहो मोमिन नाहे। बस ये चवंदा पिया वञनि, अॻिते ॻाल्हि न वधायूं। सहाबा किराम पुछण लॻा या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरा जेको मोमिन नाहे? पाण फरमायूं उहो शख्स जंहिंजे बद अखलाक़ीअ जे करे पाड़े वारा परेशान थियनि, जंहिंजे अखलाक जी तारीफ़ पाड़े वारनि न कई आहे, एतिरो त बद अखलाक आहे जो पड़ोसी बेज़ार थी चुका, उहे महफूज़ न रहिया। ती हदीस अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इमाम बहक़ी रहमतुल्लाह अलैहि उनखे ज़िक्र कयो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह जो कसम आहे उहो शख़्स मोमिन नथो थी सघे जेको राति जो ढओ करे सुम्ही रहियो आहे ऐं उनजे पाड़े वारो बुख जी हालत में सुतो पियो आहे, उहो कॾहिं माण्हू मोमिन नथो थी सघे। जंहिं वटि एतिरे क़दुरु इस्तिताअत आहे, खाधो घर में मौजूद आहे, पाण त खाई करे सुम्ही रहियो आहे, पर पड़ोसी आहे, पाड़े वारो आहे, उन जा नंढड़ा बचड़ा ॿार बुख जी हालत में सुम्ही रहिया, पाण फरमायो इहो शख़्स कॾहिं बि मोमिन नथो थी सघे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनका हिकिड़ो शख्स पुछे थो, सुनन नबी दाऊद में हदीस आहे, सहाबी अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं कीअं पाण खे मालूम कयां त भलो आहियां या बुरो आहियां, अखलाक वारो आहियां या बद अखलाक आहियां? अल्लाह जे रसूल इहो फरमायो इहो फ़ैसिलो पाड़े वारा कंदा। अगर पाड़े वारनि गवाही ॾिनी त तूं अखलाक वारो आहीं, यकीनन तूं सम्झ त अखलाक वारो आहीं, पर जे पाड़े वारा तुझे खिलाफ शाहिदी ॾियनि बद अखलाक आई त सम्झ त बुरो आई। या गवाही कहते हैं पाड़े वारनि ते अखलाक जे बारे में। बाक़ी ईअं बि न आहे त दीनदारी जे लिहाज़ सां पूरो पारो मुशरिकनि जो हुजे, काफ़रनि जो हुजे, हिकिड़ो मोमिन हुजे, हिकिड़ो तौहीद परस्त हुजे, लाज़मी सभु हुन जा मुखालिफ़ हूंदा। ही दीनी मामलो पंहिंजी जॻह ते, पर हिकिड़ो इंसानियत जो जेको अखलाक आहे उन जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तूं भलो आहीं या बुरो आहीं, इहा गवाही पाड़े वारो ॾींदो। त अल्लाह जे रसूल फरमायो पहिरियों नंबर त जे ईमान आणे थो अल्लाह ते उन जे आख़िरत जे ॾींहं ते त पाड़े वारे जे हक़ जो ख़्यालु रखे, उन जी इज़त करे। ॿियो नंबर फरमायूं त महिमान जी इज़त करे। इहो अखलाक जे दायरे में अदब में आहे। महिमान अचे उन जी ख़िदमत करे, महिमान जी ख़िदमत सही बुखारी में हदीस आहे ऐं क़ुरान करीम जी हिकु आयत जो शान नुज़ूल बा। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि उनखे आयत जे शान नुज़ूल में ज़िक्र कयो आहे।
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हिकिड़ो शख्स आयो, या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढी बुख लगी आ, खाधो खारायो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ज़वाजे मुतहरात ॾांहुं पोइ मोकिलियो। उतां खां जवाब मिलियो, अल्लाह जा रसूल घर में का बि शइ कान्हे का, हिकु माण्हू जो खाधो बि नाहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान कयो सहाबा में, आहे को तव्हां मजा अहिड़ो शख़्स जेको अॼु राति हिनखे पाण वटि महिमान करे रखे, अल्लाह ताला उन ते रहम कंदो। अंसार सहाबा मां हिकिड़ो थियो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मुंहिंजो महिमान आहे, हालांकि उनखे इहा ख़बर कान्हे त मुंहिंजे घर जो हाल छा आहे, केतिरी मिसकीनी ऐं गुरबत आहे, घर में मानी आहे या न। उहो महिमान खे वठी हलियो वियो, ख़ुशी में पियो वञे, अॼु अल्लाह जे रसूल जो महिमान ऐं पाण वटि महिमान करे रखां थो। अल्लाह जे रसूल अल्लाह जी रहमत जे लाइ दुआ बि घुरी आहे, अल्लाह ताला जी रहमत उन घर जे मथां नाज़िल थींदी। अल्लाह जी रहमत जो को शख़्स हक़दार थींदो जेको इन महिमान जी इज़त करे, महिमान खे खाधो खाराए। जेॾी महिल पंहिंजे घर में वियो, घरवारी खे चई ऐं महिमान वठी आयो आहियां, पर इहा आम महिमान आहे, अल्लाह जे रसूल जो महिमान आहे, अॼु राति जेका शइ आहे खणी अच। ऐं एतिरो ॾाढे न ॻाल्हाए जंहिंजो महिमान परेशान थी वञे त कुझु आहे या न, तूं ॿुधा त कहिड़ी शइ आहे, खाधो आहे या न। कि अल्लाह जो कसम आहे, सिर्फ़ु थोरो खाधो आहे जेको नंढड़नि मासूम ॿारनि जो आहे, जे हू निंड मां जागी पवंदा त उन्हनि जे लाइ किथां आणींदुसि, कि त उनखे उन्हनि खे त सुम्हारे छॾींदासीं, पाण ॿई बि न खाईंदासीं, पेट खे का मज़बूत बि रखंदासीं, यानी बुख बर्दाश्त कंदासीं। हाणे उहो खाधो खणी अच, पर ॾीओ उजाए छॾींदुसां ऐं पाण में ॻाल्हियूं कंदासीं, ऐं ईअं उहो महसूसु करे त ही खाधो गॾु पिया खाइनि, जीअं महिमान परेशान न थिए। ईअं करे महिमान खे खाराए छॾियूं, महिमान संदो ऊंद में ही बि खाइनि पिया। ऐं पर्दे जे लिहाज़ सां अगरि को सोचे त ग़ैर माण्हू आयो घर में ऐं उनजी घरवारी बि जेका सो मौजूदु हुई, उन पर्दो कयो या न, हालांकि पर्दे जी आयत नाज़िल थियण खां अॻु जी ही ॻाल्हि आहे, पर्दे जूं आयतूं बाद में नाज़िल थियूं। महिमान खे वठी आयो, सहाबा किराम जूं घरवारियूं तमामु इज़त एहतराम वारा शख़्स हयादार हूंदा हुआ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महिमान जी त ख़िदमत थी वई, पाण में बुख बर्दाश्त करे सुम्ही रहिया। सुबुह जो ही सहाबी जेॾी महिल आयो फजर जी निमाज़ से, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, हाणे निमाज़ से आयल सहाबा किराम सभु मौजूद है। पाण फरमाया त रात नालो फ़िलहाल को न वरतऊं, फरमायूं रात वारो मामलो ज़ाल ऐं मुड़स वारो। अल्लाह ताला के ताजुब थियो उन्हनि जे इन मेहमान नवाज़ी करण में। ॿी रिवायत में त अल्लाह ताला अर्श अज़ीम ते मुस्कुराए रहियो हुयो। सुभान अल्लाह, मुंहिंजे ॿारनि खे ॾिसो त बुख बर्दाश्त कयूं, बच्चनि खे सुम्हारे छॾियूं, पर रसूल जो मोकिलियल हिकिड़ो महिमान हुयो, बुखायल हुयो, उनखे खाधो कीअं खारायूं। अल्लाह ताला क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई, वयुसिरूना अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। अल्लाह ताला क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई, ही उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे ज़रूरत जे मुताबिक़ पंहिंजी लाचारी खे बि परवाह नथा कनि, ॿिए जो ख़्यालु कनि था, ॿिए खे खाराइनि पिया, हालांकि पाण बुखिया बि आहिनि, पाण ज़रूरतमंद बि आहिनि, पर ॿिए खे ज़्यादा तरजीह था ॾियनि। ऐं कॾहिं बि हू पंहिंजे नफ़्स जे लाइ हरीस न आहिनि, हिर्स नथा रखनि, पंहिंजे नफ़्स जे लाइ पंहिंजी ज़ात खे तरजीह नथा ॾियनि, ॿिए इंसान खे, बुखायल खे, मुस्लमान भाउ खे ज़्यादा तरजीह ॾियनि था। अल्लाह फरमाए थो, इहे अथव कामयाब। इहा ॻाल्हि अख़लाक जे दायरे में हूंदी आहे, इहा ख़ुल्क़ में आयल आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा खे जी उहा तरबियत कई हुई, अल्लाह जे रसूल उन्हनि खे इहा तालीम ॾिनी हुई, महिमान जी इज़त कनि, महिमान जी ख़िदमत कनि, जहिड़ो बि हाल आहे।
जेतरी भी इस्तिताअत आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि ने हदीस के जिक्र कयो, सैयदना अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु रब्ज़ा इलाके में दूर रहे, अलग रही करे, शहर की जिंदगी का बेजार थी निकतो आ, सिर्फ अल्लाह जी रज़ा जे लाए, आखिरत जे फिक्र ला। अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु तन्हा पंहिंजी घरवारी सां बहराली जे इलाके में रहे पयो। उन जो हिकिड़ो दोस्त आहे, वो मिलण तो वनी हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु सां घर जे दरवाजे ते वनी सलाम कई, आवाज़ कई, घरवारी आई। उन बुधायो त अबू ज़र हिते मौजूद आ, लेकिन घर जे कंहिं कमकार में मसरूफ़ आहे जो त तव्हां सां मिलंदो। हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु अची वियो। सलाम करण खां बाद में उन पंहिंजे दोस्त मेहमान सां मुलाक़ात थी वई। वो मेहमान चवण लॻो, अबू ज़र ही ॿई उठ तुंहिंजा, ॿ उठनि सलाहियल आहिनि, पाण में जॾहिं हिक ॿिए सां ॿधल आहिनि, रसियूं हिक ॿिए सां गॾु उन्हनि उठनि जूं ॿधियूं पयूं आहिनि। उठ काहे आयो आहे, को ॿाहिरां खां उतां खां आयो आहे, ऐं उहे मशकीज़ पाणीअ जूं उन्हनि उठनि ते ॿधियूं पयूं आहिनि। महिमान थो चवे, अबू ज़र आऊं तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं आऊं ॾिसां त तूं सभिनी खां वधीक मूंखे महबूब दोस्त आहीं, प्यारे में प्यारो आहीं, आऊं तोसां मुलाक़ात करण आयो आहियां, या वरी ईअं सम्झां त सभ खां वधीक तूं मूंखां नफ़रत करण वारो, बुग़्ज़ रखण वारो आहीं। हाणे इहे ॿ ॻाल्हियूं थो करे उहो महिमान। अबू ज़र पहिरीं ॻाल्हि त आऊं जेकॾहिं सम्झां त तूं मुंहिंजो महबूब आहीं, तूं मूंखे प्यारो आहीं सभिनी खां वधीक, जंहिंजे करे आऊं तोसां मुलाक़ात करण आयो आहियां, या आऊं ईअं सम्झां त तूं मूंखां नफ़रत थो करीं, मूंसां बुग़्ज़ रखी पियो, आऊं ईअं सम्झां थो तोखां वधीक ॿियो को नफ़रत रखण वारो मूंसां न आहे। सैयदना अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु जवाब छा थो ॾे, चवे थो सुभान अल्लाह, ईअं त कॾहिं बि न थी सघंदो आहे, या त मुहबत रखंदो या त दुश्मनी रखंदो, ॿई ॻाल्हियूं हिकिड़े माण्हू में न हूंदियूं। ऐं अबू ज़र जेकॾहिं आऊं तोखे चवां त मूं पंहिंजे हथनि सां पंहिंजी न्याणी खे ज़मीन में दफ़न कयो आहे, त यकीनन तूं मूंखां नफ़रत करे वेंदे, मूंसां बुग़्ज़ रखंदे, मूंसां हसद रखंदे, मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झंदे, तूं चवंदे त तूं त ज़ालिम आहीं, पंहिंजी न्याणी खे पंहिंजे हथनि सां तो दफ़न कयो आहे। पर जेकॾहिं ॿिए पासे अचां त तूं ईअं बि चई सघीं थो, अल्लाह माफ़ करण वारो गफ़ूर रहीम आहे, हू त गुनाहनि खे माफ़ करण वारो आहे, ईअं बि चई सघीं थो। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु सम्झी वियो। उन खां पुछण लॻो त ॾे ख़बर, छा भला तो इहो कमु कॾहिं कयो? चई हा, जाहिलियत वारे टाइम ते मूं ज़िंदह न्याणी खे दफ़न कयो पंहिंजे हथनि सां। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो, तोखे ख़बर आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जंहिं इस्लाम क़बूल कयो, जंहिं कुफ्र खां बाद में, जाहिलियत खां बाद में, ज़लालत खां बाद में ईमान आंदो इस्लाम क़बूल कयो, अल्लाह ताला उन जे पहिरियनि गुनाहनि खे माफ़ थो करे, अल्लाह ताला तोखे माफ़ कंदो। पोइ हज़रत अबू ज़र पंहिंजी घरवारी खे चयो त महिमान आयो आहे, उन जे लाइ मानी खणी आ। हाणे घर में ख़बर न आहे मानी केतिरी आहे। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़ो टाइम आणींदो त ॿिए टाइम जे रखण जो क़ाइल न हूंदो, त अल्लाह ताला ते एतिरो भरवसो हुजे, ॿिए टाइम ते बि अल्लाह ताला ॾींदो। घरवारी खे जी मानी खणी आ, घरवारी अणॿुधी करे छॾी। ॿियो दफ़ो चई त महिमान जे लाइ चवां थो मानी खणी आ, ॿियो दफ़ो घरवारी अणॿुधी करे छॾी। टियों दफ़ो हज़रत अबू ज़र खे बि कावड़ आई त घरवारी खे बि कावड़ आई। पाण में ॾाढे ॻाल्हाइण शुरू कयूं, कुझु सवाल जवाब करण लॻा। हज़रत अबू ज़र सम्झी वियो त इहो गुस्से में आहे। उन वक़्तु हज़रत अबू ज़र फरमायो, ठीकु आहे, अॻिते वधी नथी सघी, छो त अल्लाह जे प्यारे महबूब अल्लाह जे रसूल फरमायो, ख़बरदार, औरत जेका आहे खबी पसली मां पैदा थियल आहे, खाॿे पासे पसली मां पैदा थियल आहे, अगरि उनखे सिधे करण जी जल्दी कोशिशि कंदे त टुटी पवंदी, घर बर्बाद थी वेंदई। इन करे विच थलो रवियो अख्तियार कर, दरमियानो रवियो अख्तियार कर, घर हली वेंदो। भला हू जे गुस्से में आहे त तूं गुस्से खे छॾे ॾे। ईअं जो चई त महिमान थो चवे
ईअं त डोड़ी खाधे खणी अचण लाइ जीअं कि तेज़ पखी उॾामंदो आहे, जल्दी थी वञे। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हु जी घरवारी बीबी साहबा वई आहे, सो वञी कुझु मानी खणी आई आहे। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾिठो हीअ त हिकिड़े महिमान जो बि ढव मुश्किल थींदो, इन करे महिमान जे अॻियां उहा मानी रखी करे हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु छा थो चवे थो त तूं मानी खा। जीअं न खाईंदुसि, तूं मानी किथां खाधी आहे, तूं मूंसां गॾु वे। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु फरमायो जो फ़िक्र न कर, मूंखे रोज़ो आहे। जीअं महिमान मानी खाइण शुरू कई, हज़रत अबू ज़र निमाज़ पढ़णु शुरू कई। हालांकि बुख बि तमामु घणी आहे, रोज़ो बि कोन्हे, बुख बि तमामु घणी लॻी आहे, पर निमाज़ पढ़णु शुरू कई त कुझु त खाई वञे, पोइ खणी आख़िर में वञी मिलांसि थो, आख़िर में खणी खाईंदुसि जो महिमान बुखायल न हुजे। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हु आख़िर में थोरो जल्दी रुकू में, हदीस जा अल्फाज़नि ते जल्दी रुकू करे वरितई, यानी निमाज़ मुकम्मल कयईं ऐं महिमान सां अची आख़िरी मानी जे ग्रहण में शामिल थी वियो। महिमान चवणु लॻो अल्लाहु अकबर, अबू ज़र तो जहिड़ो माण्हू बि कूड़ ॻाल्हाईंदो, जेकॾहिं ॿुधाई आहे त गॾु खाऊं आहे। पोइ जेका मानी हुई, पर तो नबी जो एॾो प्यारो साहबी अबू ज़र, छा तूं बि कूड़ ॻाल्हाईंदो, तो चयो त मूंखे रोज़ो आहे। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु फरमायो मूं कूड़ कोन ॻाल्हायो आहे, तोखे आउं ॿुधायां थो त अल्लाह ताला मुंहिंजे रोज़े जो अजर अॼोको लिखी छॾियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो महीने में जंहिं शख़्स 3 रोज़ा नफ़ली रखिया, अल्लाह ताला पूरे महीने जे रोज़नि जो अजर लिखी छॾींदो आहे। इन करे मूंखे कूड़ो न सम्झ, मुंहिंजे महीना, मुंहिंजो पूरो महीनो मुंहिंजो रोज़ा लिखिजी चुका आहिनि, इन करे आउं 3 रोज़ा रखी चुको आहियां अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़। बाक़ी रही ॻाल्हि मानी तोरी ही, बहरहाल मूंखे तूं महिमान आहीं, मूं चाहियो त तूं ढव करी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे तोखे ईमान अल्लाह ते आख़िरत जे ॾींहं ते आहे त महिमान जी इज़त कर, महिमान जो एहतराम कर। इहो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुल्क़ में, अख़लाक़ में शामिल आहे। कई मिसाल है। सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो सही बुखारी में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो दरगुज़र करण इहो बि अख़लाक़, अल्लाह जे रसूल जो सब्र करण बि अख़लाक़, अल्लाह जे रसूल जी सख़ावत करण बि अख़लाक़, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिस्कीननि ऐं ग़रीबनि ॾांहुं तवज्जो कनि, मुहबत कनि, उन्हनि खे क़रीब कनि, इहो बि अल्लाह जे रसूल जो अख़लाक़ आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमाए थो फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिंत लहुम वलौ कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लंफ़ज़्ज़ू मिन हौलिका फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फिल अम्रि फ़इज़ा अज़मत फतवक्कल अल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। ऐ मुझा प्यारा हबीब, ऐ मुझा प्यारा नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुझे रब जी रहमत तुझे मथां आहे जो अल्लाह ताला तोखे नरम दिल बनायो आहे, नरम मिजाज बनायो आहे। अगर तू सख्त दिल हुजी हा, तुझी दिल सख्तीअ वारी हुजे हा, ऐं नबी तुझे भर में कोई न वेहे हा। ये जेके मिस्कीन ऐं ग़रीब अचनि था, जिन सां तू मोहब्बत तो करी, तुझे करीब अचनि पिया, अगर जेकॾहिं तू दिल जो सख्त हुजी हा, ये कॾहिं बि तुझे वेझो न वेहनि हा, वेझो न अचनि हा। तू उन्हनि खां उन्हनि खे दरगुज़र करे, उन्हनि जे लाइ बख़्शिश घुर। इहो अल्लाह जे रसूल जे अख़लाक़ में इहा शइ शामिल आहे। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, हदीस सही बुखारी में आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु रस्ते में हली रहियो आहियां, हिकिड़ो बदवी शख़्स आहे, आराबी बराड़ी जो आहे, जंहिंखे ॻाल्हाइण जी बि तमीज़ कान्हे का। सवाल थो करे अल्लाह जे रसूल खां, का शइ घुरे थो अल्लाह जे रसूल खां, दुनिया जो माल तलब थो करे अल्लाह जे रसूल खां। उन वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे कुल्हनि मुबारकनि में चादर पातल आहे, उहा चादर बि खारदार आहे, यानी सख़्त आहे। उहो माण्हू रुगो सवाल करे हा त अल्लाह जा नबी कुझु ॾियो मूंखे।
ईअं बि न घुरण जो वरी अंदाज़ ॾिसो छो त उहे अञा आदाब उन्हनि खे न हुआ। घुरण जो आदाब छा आहे? अल्लाह जे रसूल जे चादर मुबारक मां वठी हीअं छिक ॾेई चवे थो मुरलिया मुहम्मद मुरली मिम्मा लिल्लाहि लज़ी, ऐं मुहम्मद तूं पंहिंजे साथियुनि खे चओ त मूंखे माल ॾियनि। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो जीअं चादर खे उन छिकियो मूंखे नज़र मुंहिंजी पइजी वई अल्लाह जे रसूल जे कंध मुबारक ते ॻाढ़ो पटो ठही आयो। मूं चयो त अॼु त अल्लाह जा रसूल सख़्तु नाराज़ हूंदा, सख़्तु अल्लाह जा रसूल गुस्से जी हालत में हूंदा। अॼु हिन अराबी जो छा हाल थींदो? जेॾी महिल मूं सुहिणे हबीब जे चेहरे में नज़र कई त उन वक़्तु बि मुस्कुराए रहिया हुआ, उन वक़्तु बि मुस्कुराइनि पिया, पर तकलीफ़ महसूस आऊं कयां पियो। अल्लाह जे रसूल खे तकलीफ़ आहे पर मुस्कुराए। साहब खे फरमायो कुझु माल आहे त हिनखे ॾेई छॾे। इहो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ आहे। ग़ज़वा हुनैन खां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वापसि मोटी पिया अचनि। ग़ज़वा हुनैन खां जेॾी महिल वापसि आया आहिनि रस्ते में हिकिड़ो न पर तमामु घणे तादाद में आराबी अची विया। बहराड़ी जा हुआ, शहर में बहराड़ी जा हुआ। उन्हनि खे ख़बर हूंदी त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या उन जा साथी कंहिं ग़ज़वा तां मोटी पिया अचनि, माल गनीमत खणी आया हूंदा, ॾाढो माल मिलंदो। ग़ज़वा हुनैन खां वापसी में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि रस्ते में फिरी आया ऐं अल्लाह जा रसूल ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे कुझु माल ॾियो। काफ़ी माण्हू हुआ, एतिरे क़द्र जो अल्लाह जे रसूल खे एतिरो तीअं धिकींदा विया अॻिते जो बबुर जे वण में अल्लाह जा रसूल वञी लॻा। चादर मुबारक उन कंडनि में फासी पई आहे। पाण फरमायूं त मुंहिंजी चादर त मूंखे ॾियो, मूंखे तकलीफ़ न ॾियो, आउं तव्हांखे माल त ॾियां। मूंखे कसम आहे हुन ज़ात जो जंहिं मूंखे हक़ सां मोकिलियो आहे। अगरि हिन वण जे कंडनि, हिन वण जे पननि जेतिरा उठ मूं वटि हुजनि अल्लाह जो कसम आहे मूंखे कंजूस न सम्झो आहे। सभु कुझु आउं तव्हांखे ॾेई छॾियां पर आउं सभु कुझु तक़सीम करे चुको आहियां। हिन वक़्तु मूं वटि कुझु बि न आहे। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी न ग़ज़वा हुनैन खां वापसि बि आया। सही बुखारी में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मक़ाम जिराना वटि, मक़ाम जिराना वटि अल्लाह जा रसूल माले गनीमत तक़सीम करण जे लाइ उते पड़ाव था कनि। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे झोलीअ में सोन जा टुकड़ा आहिनि जेके माले गनीमत मां मिलिया हुआ। सोन जा टुकड़ा झोली में आहिनि। हज़रत बिलाल पंहिंजे हथनि सां अॻिते पोइते पियो करे। उन वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम माले गनीमत तक़सीम पिया कनि। हिकिड़ो शख़्स छा थो चवे? चवे थो एदल फ़इन्नक लम तअदिल। अल्लाह जे रसूल खे गुस्सो अची वियो। पाण फरमायूं वैलक वैलक मन यादिल इज़ा लम यादिल। पाण फरमायूं तुंहिंजे लाइ हलाकत हुजे। हुन चयो न ऐं मोहम्मद ऐं अल्लाह जा रसूल इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ न पियो करे। को अहिड़ो मुनाफ़िक माण्हू हुयो जंहिं अल्लाह जे रसूल खे चयो तूं इंसाफ़ न पियो करी, इंसाफ़ कर तक़सीम में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम गुस्से में आया। पाण फरमायो तुंहिंजे लाइ हलाकत हुजे अगरि आउं इंसाफ़ न कंदुसि दुनिया में ॿियो केरु आहे इंसाफ़ करण वारो? दुनिया के अंदर ॿियो कोन आहे इंसाफ़ करण वारो जेको अल्लाह जे रसूल खां वधीक हुजे। पाण फरमायूं अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारो आऊं, तक़वा इख्तियार करण वारो आऊं। मूंखां वधीक हिन काइनात में ॿियो केरु आहे जेको इंसाफ़ कंदो? छा तोखे इंसाफ़ नज़र न आयो आहे? अल्लाह जे रसूल जहिड़ो इंसाफ़ केरु कंदो? जंहिं पंहिंजी नियाणी जे लाइ बि फरमायो हो जे फातिमा एक ॿी क़ौम कबीले जी फातिमा चोरी कई आहे, उनजे हथ कटण जो हुकुम अल्लाह कयो, रसूल कयो। पाण फरमायूं तव्हां सिफारिशी थी आया आहियो, अल्लाह जा रसूल हिन फातिमा खे तव्हां माफ़ कयो, इन जे बदिले में इन जो ख़ानदान सभु कुझु ॾियण लाइ तयारु आहे। अल्लाह जा रसूल जे ख़ानदान जी बदनामी आहे। पाण फरमायूं ही फातिमा फातिमा आहे, लेकिन इन जॻह ते अगरि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी फातिमा बिनते मोहम्मद हुजे हा त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजो बि हथ कटीन हा, उनखे बि इस्तिस्ना न मिले हा।
उनके भी इस्तिस्ना नथी मिले। दुनिया जो कहिड़ो कानून आहे जो वक़्त जा हुकुमरान, वक़्त जा चीफ, वक़्त जा सिपाही सालार चवनि था हयात असांजो कानून बनायो, असांखे इस्तिस्ना आहे, यानी असीं जेसि ताईं उहिदनि ते क़ाइमु रहंदासीं तेसि ताईं त असांखां कोई न पुछंदो, पर जेसि ताईं ज़िंदह रहंदासीं असांखां केरु पुछण वारो न हूंदो, न असां ते कोई केस करे सघंदो, न असांखे अदालत में पेश कयो वेंदो। यादि रखो इहा फ़िरऔनियत आहे, फ़िरऔनियत। फ़िरऔन चयो न अन रब्बुकुमुल आला, आऊं तव्हांजो तमामु मथां रब आहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मूंखां कोई पुछण वारो न आहे। इहे जेके बि इस्तिस्ना था घुरनि उन्हनि खे गौर करणु खपे। नबियनि खे बि अल्लाह ताला इस्तिस्ना न ॾिनी आहे। अल्लाह फरमाए थो मुंहिंजी अदालत में तव्हांखे बि पेश थियणो आहे। ऐं नबीओ अगरि जेकॾहिं अल्लाह जो पैगाम तव्हां न पहुचाईंदो तव्हांखे बि पकड़ थींदी। नबियनि खे इस्तिस्ना माफ़ी न आहे। नबी जी न्याणी खातून जन्नत आहे, शेर खुदा अली मुर्तज़ा जी घर वारी आहे, हसन व हुसैन जी अमड़ आहे, जन्नती औरतुनि जी सरदार आहे, उनखे बि इस्तिस्ना न आहे। पाण फरमायो अगरि फातिमा चोरी कंदी उनजो बि हथ कटियो वेंदो। इस्तिस्ना केरु घुरंदो? चोर, ज़ालिम, जेको हज़ारे क़त्ल करे, चोरियूं करे, वक़्त जे खज़ाननि खे लुटे ऐं उनखे ख़तरो आहे। छो त ईमानदार त इस्तिस्ना घुरंदो ई कोन। मोमिन कॾहिं बि इस्तिस्ना न घुरंदो। मोमिन खे ख़बर आहे आऊं ईमान वारो आहियां, तक़वा वारो आहियां, मुत्तक़ी आहियां, कॾहिं मूं ठगी न कई आहे, कॾहिं मूं ज़ुल्म न कयो आहे, कॾहिं मूं क़त्ल न कयो आहे, कॾहिं मूं नाइंसाफ़ी न कई आहे, कॾहिं मैं धोखेबाज़ी मूं न कई आहे, कॾहिं मूं अमानत में ख़यानत न कई आहे। मूंखे ख़तरो छाजो? इस्तिस्ना आऊं छो घुरां? पंहिंजे रब जे अदालत में पेश थियणो आहे। इस्तिस्ना घुरण वारा सभ खां वधीक ज़ालिम, चोर, ठग हूंदा आहिनि, जेके ॾिसनि था त असां रिटायर थियण खां हिन वक़्तु त असां वटि सभु ताक़त आहे, रिटायर थियण खां बाद में असां त कई ज़ुल्म कया, नाइंसाफ़ियूं कयूं, असां त मरी वेंदासीं। इन करे कानून खे तब्दील करे इस्तिस्ना घुरण वारा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़रमान ॾिसनि। अल्लाह जे रसूल छा फ़रमायो उनखे? पाण फ़रमायूं त तुंहिंजे लाइ हलाकत हुजे अगरि जे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अदुल न कंदो त ॿियो केरु अदुल इंसाफ़ कंदो? उन खां पोइ सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु चवण लॻो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इजाज़त ॾियो त हिन मुनाफ़िक़ जी गर्दन कटियां। तव्हांजे बारे में शक पियो करे त नबी इंसाफ़ नथो करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, ऐं उमर छॾ हिनखे क़त्ल न कर, ही क़ुरान पढ़ण वारो आहे, क़ुरान जो हाफ़िज़ आहे। हदीस जा अल्फाज़ ॾिसो, पाण फरमायूं क़ुरान जो कारी आहे। हिन जा ॿिया भेड़ा साथी क़ुरान जा हाफ़िज़ त हूंदा, सुभान अल्लाह, सभु को चवंदो हाफ़िज़ साहब, हाफ़िज़ साहब क़ुरान जो हाफ़िज़ आहे। अल्लाह जे रसूल फरमायो हिन जा ॿिया साथी अहिड़ा हूंदा जेके क़ुरान त पढ़ंदा पर सिर्फ़ु हलक ताईं महदूद हूंदो, उनजे क़ुरान जो असरु उनजे दिलनि ताईं न पहुचंदो। वॾियूं वॾियूं आयतूं पढ़े ॿुधाईंदा, दुनिया चवंदी वाह वाह हाफ़िज़ साहब, वाह जो क़ुरान यादि अथसि, ही त तमामु सिपह सालार क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी वियो। लेकिन अल्लाह जे रसूल इन ई हदीस में पाण फरमायो अहिड़ा माण्हू आहिनि जेके क़ुरान त पढ़नि था पर उहो क़ुरान उन्हनि जे हलक ताईं नथो लहे। इन लिहाज़ सां अल्लाह जे रसूल हुनैन में सभु कुझु तक़सीम करे छॾियो। पाण अल्लाह जे रसूल जो अख़लाक़ पाण मोटिया, पोइ जेॾीमहिल सवाल ई आया एतिरो त अल्लाह जे रसूल खे क़रीब कयूं वण जे बबुर जे जो चादर मुबारक फासी पई। पाण फरमायो मूंखे चादर ॾियो, अल्लाह जो कसम आहे अगरि जेकॾहिं हिन वण जेतिरा यानी पननि या कांटनि जेतिरा अगरि मूं वटि उठ हुजनि हा, उहे बि तव्हां में तक़सीम करे छॾिया हा, कॾहिं मूंखे तव्हां ना इंसाफ़ यानी कॾहिं तव्हां मूंखे वकील न ॾिसंदव। अल्लाह जे रसूल जे अख़लाक़ जी सिफ़तुनि में इहा सखावत आहे।
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहब्बत ग़रीबन सां मिस्कीनन सां तमाम मिस्कीन घट कौम वारा उन्हनि सां मुहब्बत इहो अखलाक आहे। मुस्नद अहमद में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अनस बिन मालिक फरमाइन था अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हिकड़े बदवी आराबी शख्स सां आहे जंहिंजो नालो आहे ज़ाहिर बिन हराम। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾिठो जंहिं शख्स वटि न माल आहे न मिल्कियत आहे मिस्कीन ऐं ग़रीब आहे का शइ उन वटि कान्हे का हालांकि सूरत में बि कुझु आहे सोनो हसीन बि नाहे जंहिंजे बारे में अल्लाह के रसूल फरमायो इन ज़ाहिरन बादियतुना व नहनु हाज़िरून। अल्लाह के रसूल फरमायो हे ज़ाहिर असांजो बहराड़ीअ जो दोस्त आहे ॿाहिरां खां थो अचे बहराड़ीअ मां झंगल मां थो अचे हीअ असांजो झंगली दोस्त आहे ऐं असां वरी शहर वारा हिन जा दोस्त आहियूं। अल्लाह जे रसूल वटि जॾहिं वेंदो हुयो उन बहराड़ीअ मां का न का शइ खणी ईंदो हुयो कॾहिं सब्ज़ी खणी आयो कॾहिं बहराड़ी जी का शइ खणी आयो। अल्लाह जा रसूल उन मिस्कीन जे दिलि वठण जे लाइ तमामु ख़ुशि थी उन जे हदीअ खे क़बूल कंदा ऐं पाण वरी शहर जूं शयूं उनखे ॾींदा। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो हिकिड़े दफ़े नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ॾिठो मदीने के बाजार में का शइ खपाए रहियो आहे अल्लाह जा रसूल बाजार में वेंदा तिजारत जी मंडी में वेंदा ताजो माण्हुनि खे तिजारत जा अहकाम सम्झाइनि अल्लाह जो ख़ौफ ॾियारीनि छो त उन बाजार में उन मंडीअ में वापार जी मंडीअ में परे परे खां माण्हू ॿाहिरां खां वेंदा अल्लाह जा रसूल उन्हनि खे अल्लाह जो पैगाम पहुचाइनि। अल्लाह जा रसूल विया ज़ाहिर ते नज़र पई पंहिंजी शइ खपाए रहियो आहे होका ॾेई रहियो आहे अल्लाह जा रसूल साम्हूं कोन विया पोयां खां फिरी करे उन जे अखियुनि ते पंहिंजा हथ मुबारक ॾेई छॾियऊं। हज़रत ज़ाहिर छॾाइण जी कोशिशि पियो करे केरु आई मुंहिंजे अखियुनि ते हथ ॾिना अथई मूंखे छॾाऊं सुञाणा कोन थो। अल्लाह जे रसूल थोरे टाइम ताईं उन जे अखियुनि खे बंदि करे रखियो पाण मुस्कुराईंदा रहिया खिलंदा रहिया। हज़रत ज़ाहिर जे अखियुनि तां जेॾी महिल थोरा हथ हटायूं हज़रत ज़ाहिर जी नज़र पइजी वई उन वक़्तु एतिरे क़दुरु ख़ुशी में अची वियो जो अल्लाह जे रसूल सां उन जे पंहिंजे जिस्म के पोइते मिलायो रसूल जे छातीअ सां मिली वियो। उन वक़्तु अल्लाह जे रसूल उन खे भाकर पाए उन तिजारत वारे मंडीअ में उन बाज़ार में फरमायो आहे कोई बानू ख़रीद करण वारो ऐं खपायां थो हिन खे केरु आहे वठण वारो। मुस्कुराए रहिया आहिनि खिली रहिया आहिनि उन मिस्कीन जे बारे में पाण फरमायो आहे केरु हिन खे वठण वारो ऐं हिन खे खपायां थो चवे थो कुर्बान वञा अल्लाह जा रसूल मुंहिंजी क़ीमत तव्हांखे न मिलंदी केरु बि न वठंदो। हिकिड़ो मिस्कीन ग़रीब सूरत में सुन आहियां कमज़ोर आहियां केरु मुंहिंजी क़ीमत ॾींदो। अल्लाह जे रसूल फरमायो वलाकिन इंदल्लाहि बिकासिदिन। अल्लाह जे रसूल फरमायो लस्त बिकासिदिन फरमायो ऐ ज़ाहिर अल्लाह ताला वटि तुंहिंजी वॾी क़ीमत आहे तूं पाण खे ईअं न सम्झ लेकिन तुंहिंजी क़ीमत अल्लाह वटि आहे। मिस्कीननि ग़रीबनि सां अल्लाह जे रसूल जी इहा मोहबत हूंदी। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु तमामु कमज़ोर आहे उन जे भेजिन के साहबा ॾिसनि था जॾहिं अल्लाह जे रसूल फरमाया हदीस मुस्नद अहमद में पाण फरमायूं अब्दुल्ला तूं मुंहिंजे लाइ न वण ते चढ़ी वञे ॾंदण पटे अच मिसवाक ॾंदण जेको मिसवाक आहे उहो हिन वण मां वञी कढी अच। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जेॾी महिल उन वण ते मथे चढ़ंदो पियो वञे हेठि साहबा किराम ॾिसनि था हवा लगी रही है जेडी महिल चादर वो कपड़ो हवा में उड़ामे पयो तेडी महिल भेजी ये संदड़ियों टंगू ज़ाहिर थी पयो साहबा किराम खिलण लगा। अल्लाह जे रसूल फरमायो छाजे ला खिलो पया या रसूल अल्लाह अब्दुल्ला बिन मसूद जूं भेजूं ऐं उन जूं सुकल टंगू जिन में गोश्त कोने को या खिल थी अचे त कीअं मथे चढ़ी वियो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो न खिलो अब्दुल्ला बिन मसूद ते अल्लाह जो कसम माशर जे मैदान में
क़यामत जे ॾींहुं हिन जे टंगुनि जो वज़न उहद जबल खां बि वधीक ताराज़ूअ में हूंदो, उहद पहाड़ खां वधीक हिन जा अमल हूंदा। हीउ उहो अब्दुल्ला बिन मसूद आहे। हिन वक़्त जी पेशन गोई करे विया हुआ। केरु? अब्दुल्ला बिन मसूद। हुयो डुबरो, हुयो कमज़ोर, पर एतिरे क़दुरु अल्लाह हुनखे इल्मु अता कयो रसूल जे दुआ जे करे। वॾो फ़क़ीह हो। क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ क़ुरान हदीस मां अल्लाह ताला हुनखे क़ुरान जो त अहिड़ो कारी बनायो। अल्लाह जे रसूल फरमायो अगरि क़ुरान सिखणो अथव त अब्दुल्ला बिन मसूद खां सिखो। पाण फरमाईंदा अब्दुल्ला तूं क़ुरान पढ़। अल्लाह ताला फरमाए थो अब्दुल्ला खे चओ त क़ुरान पढ़े ऐं रब ॿुधा। उहो अब्दुल्ला बिन मसूद आहे, क़ुरान जो मुफ़स्सिर आहे, वॾो फ़क़ीह आहे, सम्झ वारो, अकुल वारो। उनजी हिकिड़ी पेशन गोई ॿुधायां। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि अदबुल मुफ़रद में ज़िक्र कयो। इमाम मालिक पंहिंजी मोता इमाम मालिक में ज़िक्र कयो आहे। इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे मुस्नद में ज़िक्र कयो आहे। इमाम अबू दाऊद सुनन इब्न दाऊद में ज़िक्र कयो आहे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे सहाबा के साथियुनि खे थो चवे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात खां पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात खां पोइ सहाबा वेठा आहिनि। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद फरमाए थो आहे मुंहिंजा साथियो, ही जेको ज़मानो आहे, ही वक़्तु जेको आहे, ही उहो वक़्तु अथव जो हिन वक़्तु क़ुरान ऐं सुन्नत जी सम्झ रखण वारा ज़्यादा में ज़्यादा आहिनि। वाइज़ीन ऐं ख़तीब जो तइदाद घटि में घटि आहे। गौर सां ॿुधो ऐं पोइ अॼु भेट जो उन मामले खे त अॼु वाक़ई उहा पेशन गोई सची साबित थी या न। ऐं मुंहिंजा साथियो, ही दौर जेको सहाबा जो दौर आहे, हज़रत अब्दुल्ला बिन मसूद फरमाईंदा इन वक़्तु अकुल रखण वारा, फ़हम रखण वारा, क़ुरान के समझण वारा, हदीस के समझण वारा अहले इल्म तमाम घट में ज़्यादा आहिनि, पर वाइज़ीन ऐं ख़तीब घटि आहिनि। ऐं इन वक़्तु जेके माण्हू आहिनि पंहिंजे अमल के क़ाइद था बनाइनि। ॿी ॻाल्हि, हिन वक़्तु जेके सहाबा जो दौर आहे, इहे माण्हू पंहिंजे अमल के क़ाइद था बनाइनि, यानी क़ुरान ऐं हदीस के पंहिंजो अॻुवान ऐं क़ाइद था बनाइनि, पंहिंजे ख़्वाहिश पोइ उन जे मुताबिक़ था हलाइनि। टी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्त जा माण्हू सवाल करण वारा थोरा आहिनि ऐं ॾियण वारा घणा आहिनि। हीउ दौर सहाबा जो आहे। फरमाई उन खां बाद में अहिड़ो दौर ईंदो जंहिं दौर में इल्मु रखण वारा आलिम, क़ुरान ऐं सुन्नत जी सम्झ रखण वारा थोरा हूंदा, ख़तीब ऐं वाइज़ीन तमामु घणा हूंदा। जेके इल्मु रखण वारा क़ुरान ऐं सुन्नत खे पढ़नि, उहो इल्मु रखनि, उन्हनि जो तइदाद तमामु थोरो हूंदो, पर ख़तीब ऐं वाइज़ीन जेके हूंदा उहे घणे में घणा हूंदा। ऐं उहो वक़्तु हूंदो जो उन वक़्त में माण्हू पंहिंजे ख़्वाहिश के क़ाइद बनाईंदा, पंहिंजी ख़्वाहिश के क़ाइद बनाए पोइ उन जे मुताबिक़ अमल कंदा जीअं उन्हनि जी दिलि चवे। अॻे वक़्तु छा हो, क़ुरान ऐं हदीस के क़ाइद बनाईंदा, पोइ ख़्वाहिश उन जे मुताबिक़। ऐं हिन दौर में पहिरीं ख़्वाहिश जा ताबेदार थींदा, ख़्वाहिश के क़ाइद बनाईंदा, पोइ चवंदा क़ुरान हदीस में जेका ॻाल्हि मुंहिंजे दिलि खे पसंदि हुजे त उनखे क़बूल कयां। ऐं टी ॻाल्हि इहा त उन वक़्त में सवाल ई घणा हूंदा, ॾियण वारा थोरा हूंदा। ये पेशन गोई हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जी। हाणे आख़िरी मुंहिंजे मौज़ू जे मुताबिक़ अल्फाज़ छा आहिनि। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, ऐं मुंहिंजा साथियो, उन वक़्त वारे माण्हुनि खे सभ खां वधीक जेको बहितरीन अमल कमु ईंदो उहा उन्हनि जी ख़ुशख़ल्क़ी, ख़ुशख़ुल्क़ी अख़लाक़ हूंदो। यानी उन वक़्त जे दौर जे माण्हुनि खे जेको कमु ईंदो सो अख़लाक़ हूंदो उन्हनि जो। उहो अख़लाक़ उन्हनि खे वरी बि कंहिं न कंहिं नेकी में आणींदो,
त ॻाल्हि ख़ुल्क़ जे बि हली अख़लाक़ जी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एतिरी त मुहबत कई सहाबा किराम उन्हनि मिसकीननि सां ग़रीबनि सां जेके तमामु जिन जो लाइ दुनिया में सम्झंदा त ही त माण्हू ख़ासि आहिनि ई कोन, पर अल्लाह जे रसूल सभिनी जे लाइ अहिड़ो त रवैयो अख़्तियार कयो जो मिसकीन ग़रीब उहो बि सम्झंदो त शायदि आऊं अल्लाह जे रसूल जो महबूब आहियां, मूंखां वधीक ॿियो को महबूब आहे ई कोन। को मिसकीन हूंदो न उहो बि चवंदो शायदि मूंखां वधीक अल्लाह जे रसूल जी ॿिए कंहिंसां मुहबत न आहे। अल्लाह जा रसूल सभिनी खे अख़लाक़ में एतिरी मुहबत ॾींदा, एतिरो प्यार ॾींदा हुआ। सही बुखारी में हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जो मिसाल ॾिसो। हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु वॾो दानिश्वर आहे, अकुल फ़हम वारो माण्हू आहे। पंहिंजी क़ौम में उनखे वॾी इज़त आहे। सहाबी अल्लाह जे रसूल जो, अल्लाह जा रसूल उन लिहाज़ सां उनजो तमामु घणो ख़्यालु रखंदा हुआ। रसूल जो सहाबी आहे, हत्ता के एतिरे क़दुरु जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े लश्कर जो अमीर बनायो, सिपाही सालार बनायो। हज़रत अमर बिन आस ॾिठो त हूअं बि अल्लाह जा रसूल हमेशह मूंसां मुहबत कंदा, हाणे त मूंखे सिपाही सालार बनायो अथनि, अमीर बनायो अथनि हिकु लश्कर जो। शायदि मूंखां वधीक अल्लाह जे रसूल जे नज़दीक ॿियो को महबूब न आहे, छो त मुंहिंजे लश्कर में अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु आहे त उमर बिन ख़त्ताब आहे। जॾहिं उहे मौजूदु हुआ मूंखे अमीर छो बनायो वियो? हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दिलि में इहो ख़्यालु आयो शायदि आऊं अल्लाह जे रसूल खे सभिनी खां वधीक महबूब आहियां। भला सवाल करे ॾिसां, ज़ुबान ते ई अल्फाज़ अची विया। हिकिड़े ॾींहुं ज़ुबान ते अल्फाज़ अची विया, अल्लाह जा रसूल आहे, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे नज़दीक तव्हांजो महबूब माण्हू केरु आहे? अल्लाह जे रसूल फरमायो, अगरि जेकॾहिं पुछींदो त मुंहिंजी ज़िंदगी में सभ खां वधीक मूंखे महबूब केरु आहे त पोइ उहो तोखे ॿुधायां, अबू बकर जी न्याणी आयशा सिद्दीक़ा मुंहिंजी घरवारी मूंखे सभ खां वधीक महबूब आहे। सहाबी हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह चवे थो, अल्लाह जा रसूल हू त ज़वाज मुतारात आहे, तव्हांजी घरवारी आहे, औरत आहे, ऐं मर्दनि मां थो पुछा कयां। पाण फरमायो जे मर्दनि मां पुछा थो करी त आयशा सिद्दीक़ा जो वालिद अबू बकर सिद्दीक़ पहिरियों नंबर मुंहिंजो महबूब आहे। अल्लाह जा रसूल भला उन खां पोइ पाण फरमायो उमर बिन ख़त्ताब। ॿ टे ॿिया ॻणायूं, हज़रत उस्मान, हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु। हज़रत अमर बिन आस फरमाए थो, मूं पुछणु छॾे ॾिनो, मूं चयो मतां मुंहिंजो नंबर आख़िर में अचे। हालांकि दिल में छा हो, अल्लाह जा रसूल एतिरो ई मूंसां मुहबत कनि था, मूं सम्झो त अल्लाह जे रसूल खे आऊं ई महबूब आहियां। ईअं मिसकीन ग़रीब सहाबा अल्लाह जे रसूल जे अख़लाक़ खे ॾिसंदा ऐं अल्लाह जे रसूल जी मुहबत उन्हनि सां एतिरी हूंदी, एतिरो क़रीब कंदा हुआ उन्हनि खे जो हर हिकु सम्झंदो त अल्लाह जे रसूल जी मुहबत मूंसां वधीक आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वञनि पिया, सही बुखारी में हदीस आहे, हिकु यहूदी नौजवान आहे, उनखे पुछण जे लाइ, उनजी अयादत करण जे लाइ, इहो अख़लाक़ जे दायरे में आहे, ख़ुल्क़ आहे। ग़ैर मुस्लिम खे पुछण था वञनि। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु आहियो, उन नौजवान यहूदी जे जंहिं महिल घर पहुता अल्लाह जे रसूल उनजी तबियत पुछी, हू बिस्तरे ते आहे, तकलीफ़ में आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तबियत पुछण खां बाद में उनखे इस्लाम जी दावत ॾिनी। इस्लाम जी दावत जेॾी महिल नौजवान ॿुधी त पंहिंजे पीउ जे चहिरे ॾांहुं निहारी, छो त उहो यहूदी आहे, पीउ यहूदी आहे। उन नौजवान पुट पंहिंजे पीउ जे चहिरे में ॾिठो त पीउ चवणु लॻो, ऐं पुट अबुल क़ासिम जो चवणु कर, भले इस्लाम क़बूल कर। उन इस्लाम क़बूल कयो, ईमान आंदो, कलमो पढ़ियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा करण खां बाद में हलिया विया। हलण खां पोइ फरमायूं, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अनक़ज़हु मिनन्नार, तमाम तारीफ़ूं ने अल्लाह जे लाइ जंहिं मुंहिंजे करे अल्लाह ताला इन नौजवान खे जहन्नम खां बचायो। इमाम बहकी रहमतुल्लाह अलैह ॿी हदीस सही सनद सां रिवायत कई आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकु नौजवान यहूदी खे पुछण विया
त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो उन यहूदी जे सैरांदीअ खां उन जो पीर तौरात पढ़ी रहियो आहे। वो बीमार पुट आहे, उन जे लाइ तौरात पढ़ी रहियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन यहूदी खे चयो तोखे आऊं कसम तो ॾियां उन अल्लाह ताला जो, उन रब जो कसम आहे तोखे जंहिं हज़रत मूसा ते तौरात खे नाज़िल कयो आहे। मूंखे ॿुधा त हिन तौरात में मुंहिंजे सिफ़तूं मुंहिंजूं आहिनि या न, मुंहिंजे बारे में बि हिन तौरात में को ज़िक्र आहे या न। यहूदी इनकार करणु लॻो, चई का बि तव्हांजी सिफ़त कान्हे का। बीमारी के बिस्तरे ते पुट बीमार आहे, आख़िरी वक़्त में आहे। उन वक़्तु ॻाल्हाइणु शुरू कई कि अल्लाह जा रसूल, अल्लाह जो कसम आहे इन तौरात में तव्हांजूं सिफ़तूं मौजूदु आहिनि। ऐं गवाही थो ॾियां अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्नका रसूलुल्लाह, अल्लाह खां सिवा कोई माबूद न आहे, बेशक तूं अल्लाह जो रसूल आहीं। इहे चवण खां बाद में ईमान खां आणण खां पोइ उहो नौजवान फौत थी वियो, गवाही ॾेई वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा खे फरमायो हिनखे तव्हां पंहिंजे पाण वटि खणी हलो, हिन जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु ही कयो। मुस्लमान थी वियो आहे, ईमान आंदो अथसि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सिफ़तूं त तौरात में मौजूदु हुयूं। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व हिर्ज़न लिल उम्मिय्यीन अंत अब्दी व रसूली सम्मैतुकल मुतवक्किल लैसा बिफज़्ज़िन वला गलीज़िन वला सख़ाबिन फिल अस्वाक़ वला यदफ़उ बिस्सय्यति सय्य्य। सही बुखारी में हदीस आहे, तौरात जी बाकायदा इबारत आहे, ऐं नबी बेशक अल्लाह ताला तोखे रसूल बनाए करे मोकिलियो आहे, नज़ीर ऐं बशीर बनाए करे मोकिलियो आहे, अनपढ़ियल अरबनि जो मुहाफ़िज़ बनाए करे मोकिलियो आहे। तूं उन नौजवाननि वांगुरु न आहीं जेके नौजवान बग़ैर वजह सां बाज़ारी आहिनि, बाज़ार में पिया हलंदा आहिनि, भई बेहयाई पुछड़ाई करण वारा या घटि वधि हीअं ॻाल्हाइण वारा या फज़ूल हलण वारा, उन्हनि वांगुरु तूं न आहीं। तुंहिंजो वॾो मक़ाम आहे, तुंहिंजो वॾो शान आहे, तूं त उहो ई जो बुराई खे बुराई सां ख़तमु न कंदो आहीं। बुराई खां असां बुराई ख़तमु न थींदी आहे। तूं त उहो ई एसि ताईं अल्लाह ताला तुंहिंजे रूह खे कब्ज़ न कंदो जेसि ताईं हिन पूरी मिलत में या मिलत क़ाइमु न थी वञे, जेसि ताईं इहे सभई माण्हू ला इलाहा इल्लल्लाह जी गवाही न ॾियनि, जेसि ताईं इन्हनि अंधनि जे अखियुनि तां पर्दा न हटनि, जेसि ताईं इन्हनि ॿोरनि जे कननि तां पर्दा न हटनि, जेसि ताईं उन्हनि जे दिलनि ते जेके ताला लॻल न हटनि, तेसि ताईं तूं इन्हनि में रहंदे। इहे अलामतूं तौरात जूं आहिनि। उहो नौजवान चवे थो आहिनि, यकीनन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अख़लाक़ ख़ुल्क़ तमामु जामे आहे। रातियूं ख़तमु थी वेंदियूं, इहो उनवान त फुटे नथो। प्यारे पैगम्बर जो उनवान सिर्फ़ु आख़िरी हदीस, आख़िरी मिसाल ॾेई आऊं इंशाअल्लाह पंहिंजो बयानु ख़तमु थो कयां। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो अख़लाक़ बयानु कंदे, प्यारे पैगम्बर जी सखावत वारी सिफ़त बयानु कंदे, सही बुखारी में हदीस आहे, हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु हिकिड़े ग़ज़वा में आहियां, कंहिं ग़ज़वा में कंहिं सफ़र में वञूं पिया, रस्ते में मुंहिंजो ऊठ मुंहिंजी सवारी हलण खां जवाबु ॾेई छॾी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पुछा कई, वेझा आया पंहिंजी सवारी खे, हाणे पाण फरमायो केरु आहीं? जाबिर आहीं। हा या रसूल अल्लाह। पाण फरमायो छो कोई हिते रहिजी वे? अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे ऊठ हलण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। ख़बर न आहे थकिजी पियो आहे या छा, पाण लथा पंहिंजी सवारीअ तां। अल्लाह जा रसूल हिकु आम शख़्स आहे, मसलन अल्लाह जे रसूल जे लिहाज़ सां, असांजे लिहाज़ सां त वॾो मक़ाम हो, वॾो शान हो। अल्लाह जा रसूल पंहिंजी सवारी तां लहनि था। हज़रत जाबिर जी सवारी ऊठ खे पंहिंजे चाबुक सां अकलीन था।
जेॾी महिल उचाब कुन उठ खे लॻो पाण फरमाए जाबिर सवार थी वञ। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो एतिरो त उठ तेज़ हलण लॻो जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सवारी खां अॻिते वधण थो लॻे। ऐं छिके बीठो आहियां त किथे रसूल जी सवारी खां अॻिते न वञे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जाबिर यो उठ खपाईंदे। हा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ खपाईंदुसि। पाण फरमायो हिकु ओकिया चांदी में तो ख़रीद कयां तोखे हिकु ओकिया चांदी ॾींदासीं। हा अल्लाह जा रसूल उठ तव्हांजो थियो। पाण फरमायो मदीने हली मूंखे पहुचाए ॾियां तोखे रक़म उते चांदी मिली वेंदी। ईअं हलंदे हलंदे पाण फरमायो जाबिर तो शादी कई आहे। हा अल्लाह जा रसूल मूं शादी कई आहे। पाण फरमायो कुंवारी औरत आहे या बेवा औरत आहे। अल्लाह जा रसूल बेवा औरत सां शादी कई। पाण फरमायो छो कुंवारी औरत सां शादी न कई? तूं त नौजवान आहीं, हो तोसां खेॾे आहे, तूं उन सां खेॾी आहे, यानी हिकु जेतिरा हुजो आहे, पोइ तो बेवा सां छो शादी कई आहे? हज़रत जाबिर जवाब छा ॾिनो? अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजूं 9 भेनरूं आहिनि घर में। मुझे अम्मड़ वफ़ात करे थी चुकी आहे। मुझो पीउ जंगे ओहद में जेॾी महिल शहीद पियो थिए हज़रत अब्दुल्ला बिन हराम मुझे पीउ मूंखे वसियत कई हुई हिकु ॾींहुं शहीद थियण खां अॻु में। ऐं जेॾी महिल घर मां हलिया थिए जेॾी महिल ओहद जी तयारी आहे हदीस मुस्नद अहमद में हज़रत जाबिर फरमाए थो जेॾी महिल तयार थी मुंहिंजा वालिद हलनि था जेॾी महिल ओहद जे मक़ाम जे लाइ ग़ज़वा ओहद जे लाइ उन वक़्तु आऊं मौजूदु आहियां। मुंहिंजो मामू हज़रत अमर बिन जमू मौजूदु आहे, मुंहिंजो वालिद अब्दुल्ला बिन हराम मौजूदु आहे, मुंहिंजी फुफी फातिमा बिन हराम मौजूदु आहे। उन वक़्तु असांजी तयारी आहे ओहद ॾांहुं हलण जे लाइ। उन वक़्तु मुंहिंजे वालिद अब्दुल्ला चयो जाबिर मुंहिंजी दिलि थी चवे त तो पुट खे बि गॾु वठी वञा ओहद जे मैदान में जिहाद जे मैदान में तोखे ॾिसां। विढ़ंदे विढ़ंदे मुंहिंजे अखियुनि जे अॻियां तूं शहीद थी वञे ऐं कुर्बानी पहिरीं पुट जी ॾेई पोइ पाण शहीद थियां। पर मुंहिंजा पुट पोइ हिते तुंहिंजी अमड़ बि न आहे, इन करे 9 तुंहिंजूं भेनरूं आहिनि। तूं सिर्फ़ु हल लड़ाई ॾिसी अचु, जंग ॾिसी अचु, पर वापसि मोटी अचिजां, पंहिंजे भेनरुनि जो ख़्यालु कजां। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं आऊं बेवा औरत सां शादी कयां थो ऐं जे कुंवारी औरत सां शादी कयां उहा बि मुंहिंजे भेनरुनि जेतिरी हुजे हा। हिक ॿिए सां हसद बि करे सघनि थियूं। मुंहिंजे भेनरुनि जी तरबियत केरु करे हा, उन्हनि खे कंघी केरु ॾे हा, उन्हनि खे आदाब केरु सिखाया। उन करे मूं पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिशूं इहे ख़तमु करे ताऊं कंहिं कुंवारी नौजवान औरत सां शादी कयां न। मूं पंहिंजे भेनरुनि जी तरबियत जे लाइ बेवा औरत सां शादी कई त उन्हनि खे माउ जो दर्जो ॾियनि ऐं उहा मुंहिंजी घरवारी माउ बणिजी करे मुंहिंजे भेनरुनि जी तरबियत करे। इन करे मूं हुन सां शादी कई बेवा औरत सां, छो त मुंहिंजे वालिद हिकु ॾींहुं अॻु में मूंखे वसियत कई ओहद जे मैदान में पुट सुभाणे आऊं हिन टाइम ते जीअं उन जेका ॻाल्हि ॿुधाई ईअं ई थी। हज़रत जाबिर फरमाए थो ऐं हिन टाइम ते वालिद ॿुधायो त आऊं शहीद थी वेंदुसि, अल्लाह जे लाइ जान कुर्बान कंदुसि। तमामु ख़ुशि हो, सुभाणे मुंहिंजी जान वेंदी अल्लाह जे रस्ते में। मूंखे जेके वसियतूं करियूं हुयूं त एतिरो कर्ज़ आहे, ही कर्ज़ ॾियणो आहे, फिलाणनि खे ॾियणो आहे, सभु वसियतूं कयूं। ॿियो ॾींहुं थियो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो आऊं इंतज़ार में आहियां मुंहिंजो वालिद ॾिसां किथे आहे, केॾी महिल थो वापसि अचे। मारूको हली रहियो आहे, नज़र कंदे कंदे हुन ॾांहुं निहारे त मुंहिंजी फुफी फातिमा उठ ते 2 जनाज़ा शहीदनि जा खणी पई अचे, क़रीब आई आहे। मूंखे ॿुधाई त पुट हिकु त तुंहिंजो पीउ अब्दुल्ला उनजो जनाज़ो आहे, ॿियो तुंहिंजे मामे हज़रत अमर बिन जमू जो जनाज़ो आहे। जेॾी महिल उन वक़्तु मुंहिंजी फुफी ॿुधायो
मूंखे रोअण अची वियो। मूं चयो त हेठि रख ऐं उन्हनि जे चेहरनि खे ॾिसां। सहाबा किराम मना करण लॻा, शायदि अहिड़ी हालत में शहीद थी हलनि, तूं चेहरा हिननि जा न ॾिसी सघंदे। पर अल्लाह जे रसूल मूंखे मना न कई। इन करे जेॾी महिल उन्हनि जे चेहरनि खे मूं ॾिठो, कपिड़े खे मूं हटायो, मूंखां रोअण निकिरी वियो। मुंहिंजी पुफी थोरो आवाज़ करे रोअण लॻी। अल्लाह जे रसूल फरमायो, न रो, न जाबिर न फातिमा, न रोंदा कयो, छो त मूं ॾिठो आहे। हज़रत अब्दुल्ला जे बारे में फरमायूं, जेसि ताईं तव्हां रोअंदा न हुयो, जेसि ताईं ही जनाज़ा पिया, तेसि ताईं अल्लाह जा मलाइक हिननि जे मथां छांव करे सायो कयो बीठा हुआ। तव्हां रोअण शुरू कयो, फरिश्ता हटी विया। उनखां पोइ हज़रत जाबिर फरमाए थो, मूं ऐं मुंहिंजी पुफी चयो असां पंहिंजे आबाई क़ब्रिस्तान मदीने वञी दफ़न कंदासीं। ॿिन्ही शहीदनि खे उठ ते खणी असां रवाना थियासीं। मदीने में पहुची वियासीं या पहुचण वारा हुआसीं। अल्लाह जे रसूल जो न्यापो अची वियो। इतला थियो, ख़बरदार उहद जे शहीदनि खे उते ई दफ़न कयो जिते उन्हनि खे शहीद कयो वियो आहे। उतां खां केरु बि खणी न वञे। वापसि उन उठ ते इहे शहीद असां आंदा। मुझे वालिद, मुझे मामे के अल्लाह जे रसूल हिकड़ी कब्र में दफनायो। पाण फरमायो, दुनिया जे अंदर ये बई पाण सां हिक ॿिए सां मोहब्बत कंदा, दोस्त बि हुया, रिश्तेदार बि हुआ। इन लिहाज़ सां इन ॿिन्ही खे हिकड़ी कब्र में दफनायो वञे। हज़रत जाबिर फरमाए थो, उन्हनि खे उते दफनायो वियो। सुभान अल्लाह, शहीद जो दर्जो चाहे। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, 46 सालनि खां पोइ 46 सालनि खां पोइ मूं पंहिंजे वालिद जे चेहरे खे ॾिठो, क़ब्र खोटी वई। हज़रत जाबिर फरमाए थो, अरसो घणो गुज़रियो, तक़रीबन 46-47 साल थी विया। हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर आहे। हज़रत अमीर मुआविया जा कुझु माण्हू आया जिन उहद जे शहीदनि जे क़ब्रनि वटां खोटाई कई, जंहिंमें कुझु क़ब्रूं अची थे वयूं। हज़रत जाबिर खे कंहिं ॿुधायो त तुंहिंजे पीउ अब्दुल्ला उनजी क़ब्र बि खोटिजी वई आहे ऐं ॾिसण में अची रहियो आहे अंदरि क़ब्र में। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, दौड़ी आयुसि, जल्दी पहुतुसि। मूं ॾिठो त यकीनन उन क़ब्र में मुंहिंजो वालिद, मुंहिंजो मामू जीअं दफ़न थियल हुया, जीअं मूं पंहिंजे हथ सां दफ़न कया, ईअं ई दफ़न हुआ, ईअं ई चेहरा हुआ, ईअं ई जिस्म आहे। उन्हनि जिस्मनि खे न मिटी खाधो आहे, न ईअं मूं गोया के अॼु ॾींहुं दफ़न थियल आहिनि। मुंहिंजे मामे जो हथु मुंहिंजे पीउ अब्दुल्ला जे ज़ख़्म ते हुयो। उन वक़्तु जेॾी महिल दफ़न कया विया, जेॾी महिल मूं चयो हाणे ॿई लाश, ॿई जनाज़ा शहीद जा खणी करे कंहिं ॿी क़ब्र में तो दफनाया। उन वक़्तु जेॾी महिल हज़रत अमर बिन जमू मुंहिंजे मामे जे हथ खे मूं हटायो त उन वक़्तु रत फुहारा ॾेई करे निकितो। हज़रत अब्दुल्ला जे जिस्म मां रत वहणु शुरू थियो। वरी उहो हथु मुंहुं ते रखी छॾियो। पोइ जीअं तीअं करे पोइ ॿी क़ब्र में मूं दफ़न करे छॾियो। इहो वाक़ियो कॾहिं थियो? इते कुझु राफ़िज़ी आहिनि, कुझु राफ़िज़िन जा हमदर्द नीम मुल्ला आहिनि जेके हज़रत अमीर मुआविया जे बारे में चवंदा आहिनि न, शहीदनि जे क़ब्रुनि जी बेहुरमती कई। ईअं कोन्हे को। इमाम वाक़िदी लिखनि था पंहिंजी सीरत में त हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़त में उतां खां नहर मिठे पाणी जी खोटी पे वई ऐं उनजो को ॿियो रस्तो बि कोन हो। रस्तो इतां खां उहद जे इन क़ब्रूं जिते आहिनि, इतां खां रस्तो ते वियो पाणी जे लाइ त मिठो पाणी पहुचाइणो आहे, किथे नहर खोटणी आहे, हिकु वाटर ठाहिणो आहे। पोइ हज़रत अमीर मुआविया सभ खां पहिरीं हर शहीद जे वारिसनि खे इतलाह कयो त सभु अचो ऐं पंहिंजे पंहिंजे शहीदनि खे संभालजो। नहर खोटी वेंदी, थी सघे थो उन नहर जे ज़िद में कंहिंजी क़ब्र शहीद जी अची वञे त हू पंहिंजे शहीद खे संभाले वठे। अदब ऐं एतिराम सां, इन में न का बेहुरमती न छा। हज़रत जाबिर बि एतिरो फरमाए थो, एतिरनि सालनि खां पोइ मूं पंहिंजे वालिद खे ॾिठो, यकीनन ईअं गोया के मूं अॼु उन्हनि खे दफ़न कयो आहे। इहे हुआ उहद जा शहीद। त
हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला ने फरमाए थो असां उतां खां नबी अलैहिस्सलाम मूंखां उठ ख़रीद कयो, मदीने पहुतासीं। अल्लाह जे रसूल जी सखावत, अखलाक, मिसकीननि सां, ग़रीबनि सां, यतीमनि सां केतिरी हमदर्दी आहे। फरमाए जेॾीमहिल मदीने पहुतासीं अल्लाह जा रसूल अॻु में पहुची विया, ऐं हिकु ॾींहुं पोइ आयसि मदीने जे दरवाज़े ते। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॾिठो, फरमायो जाबिर तूं हाणे पियो अची? हा या रसूल अल्लाह हाणे पहुतो आहियां। पाण फरमायो उठ के हिते बिहार, तूं वञ वज़ू कर, मस्जिद में ॿ रकातूं निमाज़ पढ़। हज़रत जाबिर फरमाए थो निमाज़ पढ़ी मोटी आयसि। हज़रत बिलाल खे अल्लाह जे रसूल फरमायो बिलाल जाबिर खे हिकु ओकिया चांदी तोड़े ॾे पर कुझु ज़्यादा वज़न करे ॾे। हज़रत जाबिर फरमाए थो मूंखे चांदी हज़रत बिलाल ॾिनी, कुझु ज़्यादा बि ॾिनई। मूंखे ख़ुशी थी, क़ीमती चांदी मूंखे एतिरी मिली वई। उठ त भला उहो त खणी मौजूज़ो अल्लाह जे रसूल जे चइबो के हिनखे तेज़ करे छॾियो, पर हुयो त कमज़ोर, ख़बर न आहे सुभाणे वरी बि हले न हले। मूंखे एतिरी चांदी मिली वई। जेॾीमहिल आउं थोरो अॻिते वियुसि वरी आवाज़ु थियो, दिलि में ख़ौफ़ थियो, अल्लाह अकबर, पायां तो वापारु वापसि पियो थिए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ वापसि ॾींदा, चांदी वापसि वठंदा। ऐं मोटी आयुसि। अल्लाह जे रसूल फरमायो ऐं जाबिर पंहिंजो उठ त काहे वञे? अल्लाह जा रसूल ई चांदी वापसि कयां? फरमायो न, चांदी बि खणी वञ, उठ बि काहे वञ। या प्यारे पैगंबर जो अखलाक, उनजो ख़ुल्क़, उनजी सखावत। अल्लाह ताला कसम खणी फरमाए थो अहिड़ो अखलाक काइनात में कंहिंजो न आहे जो अखलाक, जो ख़ुल्क़ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे तव्हांखे क़ुरान और सुन्नत जेको कुझु असां ॿुधायो ऐं असां ॿुधो आहे, अल्लाह ताला उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जिन साथियुनि अलहमदिल्लाह एॾो वॾो प्रोग्राम कयो आहे, अल्लाह ताला उन्हनि खे जज़ाए ख़ैर ॾे ऐं सभिनी जे लाइ असां दुआ घुरूं। ख़ासि करे असांजो जमायत जो साथी मोहतरम साईं मोहम्मद यूनुस सोएब जो बीमार आहे, उन जी शिफ़ा जे लाइ असां दुआ घुरूं। अल्लाह रब्बुल आलमीन खेनि शिफ़ाए कामिला आजिला अता फ़रमाए ऐं तमामु जमी मुस्लमान भाइरनि जे लाइ, भेनरुनि जे लाइ, जेके बीमार आहिनि, जेके तकलीफ़ुनि में आहिनि, तमामु सभिनी जे लाइ दुआ घुरूं। अल्लाह ताला शिफ़ाए कामिला आजिला अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह।